अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼुकल्ह मदई जी आसपास में कुझु अहिड़े क़िस्म जी टीम घरनि में जेको आहे दाख़िल थियूं आहिनि जेकी BISP जे सर्वे जे जो झांसो ॾेई करे घरनि मां सिमूं कढनि था औरतुनि जो। इन हवाले सां कुझु शिकायत मौसूल थियूं आहिनि। हींअर असां पहुता आहियूं मदई जे मशहूरु ऐं मरूफ़ सहूलतगर शॉप वटि, जंहिंजे अचो त हुनजे ओनर जनाब ज़ाहिर हुसैन लाखो साहिब सां ॻाल्हि ॿोल कयूं। जी ज़ाहिर भाउ, छा हाल वाला? ख़ुशि आहियो? ठीकु आहे। हिकिड़ी इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेके टीमूं शहर में लथल आहिनि घरनि में, जेके सिम्स वग़ैरह माना औरतुनि जूं कढनि थियूं, कुझु कंप्लेंट्स आयूं आहिनि त उहे जेके फ्रेंचाइज़ जे तरफ़ां बि टीम वाक़ई निकितल आहे या अव्हांखे बि का आगाही आहे या इहो फ्रॉड आहे? टीम में जेकॾहिं तव्हां वटि सिम सेल करण लाइ अचे थी त उनजी पहिरियों त तस्दीक कयो त वाक़ई इहा फ्रेंचाइज़ जे तरफ़ां आहे, छो त के पंहिंजे टारगेट मुकमल करण जे लाइ बि माण्हू ईंदा आहिनि सिम सेल करणु। पोइ उन्हनि खे कंपनी जो टारगेट हूंदो आहे, उहो टारगेट पूरो करण लाइ ईंदा आहिनि। तव्हांजो फ़र्ज़ु आहे घर वारनि जो, जिते इहा टीम अचे थी त पहिरियों तस्दीक कयो त इहा वाक़ई टीम फ्रेंचाइज़ तरफ़ां आहे, त पोइ उनखां तव्हां सिम वठी सघो था। बाक़ी हाणे बेनज़ीर इनकम सपोर्ट जो तालुक़ु उहो सिमनि सां न आहे। तव्हांखे जेकॾहिं पैसनि जो चई ऐं तव्हांखे सिम ॾियनि था त पोइ उहो ग़लति आहे। तव्हां हिन सिम जेका आहे की तव्हांखे ज़रूरत आहे त तव्हां सिम हुननि खां वठो, ख़रीद कयो, भले तव्हांखे उहो फ्री में ॾियनि, पर जेकॾहिं तव्हांखे उहो पैसनि जे लाइ चवंदा त हिन तव्हां सिम ते तव्हां ॾे पैसा ईंदा, इहा तव्हांजी ग़लतफ़हमी आहे। तव्हां पैसनि जो ॿुधी करे हींअर त तव्हां जेको आहे सिमनि ते अचो ख़रीद। सिम ते कॾहिं पैसा न ईंदा आहिनि, पैसा ईंदा आहिनि NIC ते, शनाख़ती कार्ड ते। अच्छा, इहो ज़ाहिर तव्हांखे बि को अहिड़े क़िस्म जी का कंप्लेंट्स या अहिड़े क़िस्म जो को के माण्हू तव्हां सां बि मिलिया आहिनि जेके चवनि था अहिड़े क़िस्म जी टीम्स असां वटि आयूं आहिनि? माण्हू ईंदा आहिनि काफ़ी, असांखे ॿुधाईंदा आहिनि असांजे घर ॾे सिमूं ॾेई विया आहिनि, हिकु ॾेई विया आहिनि, ॿ ॾेई विया आहिनि। मां चवंदो आहियां बाबा उन्हनि खां सिम वठो, तव्हांखे जेकॾहिं ज़रूरत आहे त वठो। वाक़ई टीमूं निकितल आहिनि फ्रेंचाइज़, छो त आख़िरी मंथ जे लास्ट ॾींहंनि में जेको आहे उन्हनि खे टारगेट पूरो करणो हूंदो आहे। ॿुधायो त इन्हनि खे जेको सिम्स जेके जो टारगेट घणो मिलियल हूंदो आहे ऐं उनखे फी सिम ते घणो बचंदो आहे? सिम ते उन्हनि खे कमीशन मिलंदी आहे, कंपनी उन्हनि कमीशन ॾींदी आहे। बाक़ी हाणे जेका बचत जी ॻाल्हि आहे उहा जेकॾहिं टारगेट उहो मुकमल कंदा त उन्हनि खे पंहिंजो जेको आहे प्रॉफिट मिलंदो। बाक़ी हाणे जेकॾहिं तव्हां वटि टीम अचे थी त पोइ पहिरियों महिरबानी करे इहो ॿुधायो त कुझु माण्हू जेके आहिनि इन बि परेशानी में हूंदा आहिनि न, त आया सिम जेका आहे उहा मुंहिंजे नाले ते अगरि 4 आहिनि 5 आहिनि त उहा कीअं ख़बर पए माण्हूअ खे त मुंहिंजे नाले ते सिम आहिनि या न आहिनि? आसान तरीक़ो आहे, NIC जेको आहे तव्हां जेको आहे सो राइट मैसेज में वञी 668 ते, इहो यादि रखो। हर माण्हूअ खे मां इहो पैगाम ॾियणु चाहियां थो हिन मीडिया जे तरफ़ां। इहा बहितरीनु ॻाल्हि आहे, तव्हां सुठी ॻाल्हि आहे त तव्हां असां वटि आया हो। इहा इन्फॉर्मेशन मीडिया जे तरफ़ां माण्हुनि वटि पहुची वञे। NIC राइट मैसेज में लिखी ऐं 668 ते मोकिलींदो। तव्हां वटि जेको आहे तादादु सिमुनि जो लिखिजी ईंदो त हेतिरियूं सिमूं तव्हांजे NIC ते हली रहियूं आहिनि। अच्छा, माना मैसेज में वञी करे राइट NIC नंबर लिखनि जी ऐं पोइ उहो 668 ते 668 ते उहो सेंड कंदो तव्हांखे जेको आहे सो सिमुनि जो तादादु उन में सॼी डिटेल लिखी ॾींदी, हेतिरियूं सिमूं तव्हांजे NIC ते हली रहियूं आहिनि। अच्छा, सिमुनि जो तइदाद बि नेटवर्क बि लिखिजी नेटवर्क बि लिखिजी ईंदो ऐं हेतिरे मोबाइलनि ते हेतिरियूं, टेलीनार ते हेतिरियूं ऐं ज़ोंग इहे माना तादादु लिखिजी ईंदो। अच्छा, जेकॾहिं कंहिंजो सिमूं आहिनि फालतू ऐं उहा सिम ख़तमु करणु चाहे त उहो उनजो जेको आहे सिस्टम आहे फ्रेंचाइज़ ते ई आहे, लाड़काणे या सखर में मेन फ्रेंचाइज़। अच्छा, ॿियो हिकिड़ो आहे, मां हिन वक़्तु बि मालूमात वरिती कुझु ॻोठनि खां त कुझु जेके टीमूं आहिनि उहे उन्हनि वटि डिवाइस न आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कुझु लिटरेचर आहे। माना जेकॾहिं सिम्स वारी टीम हूंदी त उन्हनि वटि डिवाइस लाज़मी हूंदी न? डिवाइस हूंदी, जेकॾहिं सिम सेल करण लाइ तव्हां वटि का टीम अचे थी त उन वटि डिवाइस हूंदी, सिमियूं हूंदियूं ऐं उन सां गॾु तव्हां हुनजो जेको आहे सो कार्ड जेको आहे फ्रेंचाइज़ जो उहो तव्हां तस्दीक कयो त हे वाक़ई हिन फलाणी फ्रेंचाइज़ जे तरफ़ां आयो आहिनि या ईअं बसि सिर्फ़ु जेको आहे सो सिम। जी जी, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो असांखे। महिरबानी, तव्हां मीडिया वारनि जो बि असां थोराईंदा आहियूं। इहे ॻाल्हियूं कोई अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हुनि खे ख़बर न आहे। तव्हां तस्दीक कयो, मुकमल इहा तस्दीक कयो त हे फ्रेंचाइज़ जे तरफ़ां सिम सेल करण वारा ई आहिनि। पैसनि वारी ॻाल्हि जेका आहे जेके भाऊ कंदा इहा ग़लति आहे। पैसा सिर्फ़ु ईंदा आहिनि शनाख़ती कार्ड ते, सिम ते कॾहिं न ईंदा आहिनि। बाक़ी सिम जी तव्हांखे जेकॾहिं ज़रूरत आहे त तव्हां हुनखे बिल्कुलु वठी सघो था, इन में का ग़लति ॻाल्हि न आहे। ठीकु आहे, महिरबानी। महिरबानी। थैंक यू।